अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु मन वालो जी ज़ात व बरकात कुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो कुतिबा अलैकुमुस सियाम कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु जी ज़ात व बरकात इरशाद फरमायो कुतिबा अलैकुमुस सियाम और मुझे मिठे मुस्तफा करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जा उम्मतियो तव्हांजे मथा अल्लाह जे तरफा रोजा फर्ज कया वया सुभान अल्लाह कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम। ओ मुझे मिठे मुस्तफा करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जा उम्मतियो मां रब जी ज़ात तव्हांजे मथा भी रोजा फर्ज कया तव्हां खां अगन जे मथा भी रोजा फर्ज कया हा। ओ मुझा करीम रब तो फरमायो आ त मुस्तफा करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी उम्मत सबनी उम्मतन में भलारी उम्मत आ। ओ करीम रब बिन ते भी रोजा फर्ज कई असां के भी रोजा दिने त फर्क केड़ो आ। भलारी उम्मत आ इनके हर शय अल्लाह भली दिनी वो बिन ते भी रोजा फर्ज असां ते भी रोजा फर्ज। ओ मुझा सोना अल्लाह तबारक व तआला जी ज़ात व बरकात मिठे मुस्तफा करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम के सदके में मूं तवा जरन गुनाहगारन जे मथा एतरियों रहमतूं कयूं आहिन एतरियों रहमतूं कयूं हन। ओ मुझा सोना अज महबूब अलैहि सलाम जे उम्मती जो बदन नापाक थे तो कपड़ो नापाक थे तो महबूब अलैहि सलातो सलाम फरमाइन था इनके धो टे भेरा धो पाक थी वींदो। इंसान खां गुनाह सरज़द थी वने उहे गुनाह भले खणी जबलन खां भी वडा हुजन मुझे मिठे मुस्तफा करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात व बरकात फरमायो केडा भी वडा गुनाह हुजन केडा भी वडा गुनाह हुजन केडी भी घड़ी नाफरमानी कई हुजे समूरी जिंदगी रब जी नाफरमानी में गुजारी हुजे अरे यार जे कदे ख्याल अची वयो त अज मां रब जी बारगाह में वनी झुका पांजन पोयन गुनाहन खां माफी घुरा पांजन पोयन गलतियन जी माफी घुरा पांजे रब के राजी कया। मुझो मिठो महबूब फरमाए तो सजदे में वनी पांजे रब जी ज़ात व बरकात जी तस्बीह बयान कर सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला। तू जो रब एडो मेहरबाना एडो मेहरबाना एडो मेहरबाना जो तुझी अख मां गोड़ो वही अञा तुझन गलन ते पहुचंदो कोन रब तुझे नामाए आमाल मां बुरायूं मेटाए छड़ी दो। ओ मुझा सोना मूसा अलैहिस्सलाम जो उम्मती गुनाह करे अल्लाह जी नाफरमानी करे अल्लाह तबारक व तआला जी ज़ात व बरकात उन जी तौबा जो तरीको इहो बुधाए त सब गड थियो एकड़े मैदान में गड थियो तलवारूं खणी निकरो एक बे सां जंग कयो एक बे के कत्ल कयो कत्ल कन खां बाद में तवा जी नाफरमानी माफ थींदी। पर ओ मुझा सोना हुजूर अकरम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायन था वो महबूब जो उम्मती गुनाह कंदो आ गुनाह करण खां बाद में पांजे गुनाह ते पशेमान थींदो आ पांजे गुनाह जे मथा शर्मिंदा थींदो आ अल्लाह जी बारगाह में हथ खणी चवंदो आ या रब्बे या रब्बे या रब्बे। ओ मुझा करीम रब मां तुझी नाफरमानी कई मो गुनाह कयो मो तुझो हुक्म न मञियो मुखा गुनाह सरज़द थी वियो हाणे मेहरबानी कर मेहरबानी कर मेहरबानी कर मुखे माफ कर। मिठे मुस्तफा करीम जी ज़ात फरमाए ता रब फरिश्तन के चवंदो ओ फरिश्तो ॾिसो 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 मुझे बाने के ख़बर आ त गुनाह करण खां बाद में जे मां पंहिंजे रब जी बारगाह में ईंदुसि त मुंहिंजो रब माफ़ करे छॾींदो। ओ मुंहिंजा फरिश्तो तव्हां खे गवाह बणाए चवां थो पियो हिन मुंहिंजी बारगाह में अची तौबा कई आ मां रब इन जो गुनाह बख़्शे छॾियो आ। मिठे मुस्तफा करीम जी ज़ात फरमाइन था वरी इंसान का गुनाह थी वेंदो आ वरी रब जी बारगाह में अची चवंदो आ या रब्बे या रब्बे या रब्बे। ओ मुंहिंजा रब तू बाज वारो आ तू करम वारो आ तू फज़ल वारो आ मेहरबानी कर मुखे माफ कर
अल्लाह चवंदो आहे फरिश्तो ॾिसो 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 ॿियो भेरो गुनाह कयो अथसि पर वरी बि ईमान अथसि त मुंहिंजो रब महिरबान आहे, मुंहिंजो रब मूंखे बख़्शे छॾींदो। इन बख़्शिश जी उम्मीद ते वरी मुंहिंजी बारगाह में आयो आहे। फरिश्तो तव्हांखे गवाह बणायां थो मां रब इन जो गुनाह बख़्शे छॾियो। महबूब ज़ात फरमाइंदा वरी टियों भेरो गुनाह कंदो आहे। टियों भेरो गुनाह करण खां बाद में वरी अल्लाह जी बारगाह में अची चवंदो आहे या रब्बे या रब्बे या रब्बे, ओ मुंहिंजा रब जे तूं न बख़्शींदे त ॿियो केरु बख़्शींदो? जे तुंहिंजी बारगाह में अची बख़्शिश न घुरां त मूंखे बख़्शिश किथां मिलंदी? अल्लाहु अकबर कबीरा। मिठे मुस्तफ़ा जी ज़ात फरमाइनि था वरी अल्लाह फरिश्तनि खे चवंदो आहे फरिश्तो ॾिसो 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 मुंहिंजे बाने खे ख़बर आहे त मुंहिंजे दर खां सवाइ ॿियो दर कोन्हे। इनखे ख़बर आहे त रब जी बारगाह खां सवाइ ॿी का बि बारगाह कोन्हे, तॾहिं गुनाह करे थो, नाफ़रमानी थी वञेसि, शैतान भुलाए थो छॾेसि। वरी गुमराह थियण खां बाद में गुनाह करण खां बाद में नाफ़रमानी करण खां बाद में वरी बि मुंहिंजी बारगाह में अचे थो। फरिश्तो तव्हांखे गवाह थो बणायां मां रब इनखे बख़्शे छॾियो। सुभान अल्लाह। उलमा फरमाइनि था महबूबन करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो टे बार बयान करण जो मक़सद इहो आहे त जेतिरा भेरा गुनाह कंदो गुनाह खां बाद में पंहिंजे रब जी बारगाह में अची माफ़ी घुरंदो, अल्लाह जी रहमत में मुंहिंजा सोना कमी आहे कोन। बुजुर्ग चवंदा आहिनि रहमत हक़ बहाना में जो यद बहान में जो यद। बुजुर्ग फरमाईंदा आहिनि त अल्लाह जी रहमत बहानो ॻोल्हींदी आहे, बहाना में जो यद बहानो ॻोल्हींदी आहे, बहान में जो यद उनजो बदिलो न घुरंदी आहे त तोखे मूं बख़्श कयो त हाणे मूंखे छा ॾींदे? अल्लाह फरमाईंदो आहे तूं अच त मां तोखे बख़्शियां। हाणे रमज़ान जा रोज़ा ॿियनि खे बि अल्लाह ॾिना, असांखे बि ॾिना, पर फ़र्क़ु इहो ॿियनि खे हिकिड़ी निमाज़ जो हिकिड़ो सवाब, ॿियनि खे हिकिड़े नफ़िल जो हिकिड़ो सवाब। पर मिठे करीम मुस्तफ़ा अलैहिस्सलाम फरमायो रमज़ान जो महीनो जीअं जो रमज़ान जो सिज चंड उभरंदो आहे ऐं अल्लाह पंहिंजे रहमत जे फरिश्तनि खे फरमाईंदो आहे फरिश्तो हाणे इहो मुंहिंजो बानो जेकॾहिं नफ़िल अदा करे त इन जे नामाए आमाल में एतिरो सवाब लिखजो जो आम ॾींहनि में हिन फर्ज़ अदा कयो। ऐं फर्ज़ जो सवाब छा आहे त जेकॾहिं कंहिंजो फर्ज़ रहिजी वञे, जेकॾहिं कंहिंजो फर्ज़ रहिजी वञे, का हिकिड़ी निमाज़ रहिजी वञे, कंहिं हिकिड़ी नमाज़ जी हिकिड़ी रकात फर्ज़ जी रहिजी वञे, समूरी ज़िंदगी नफ़ली इबादत कंदो रहे, उन हिकिड़े फर्ज़ जे मक़ाम खे पहुची नथो सघे। रब फरमाए थो त रमज़ान जे सदके में मुस्तफ़ा जे उम्मती हाणे नफ़िल अदा कया, इन जे नफ़िल अदा करण जे बदले में इन जे नामाए आमाल जे अंदर ईअं लिखो त ॼण हिन आम ॾींहनि में फर्ज़ नमाज़ अदा कई। ऐं जॾहिं फर्ज़ पढ़ण अचे, जॾहिं फर्ज़ पढ़ण अचे त ऐं मुंहिंजा फरिश्तो मुंहिंजे रहमत में खोट आहे कोन, मुंहिंजे रहमत में खोट आहे कोन। पढ़े हिकिड़ो फर्ज़ पर लिखजोसि ईअं जो आम ॾींहनि में 70 फर्ज़ अदा कया हुजनि। सो अल्लाह इहा बरकत जेका रमज़ान जे हिकिड़ी हिकिड़ी घड़ी जी बरकत आहे, इहा अल्लाह मुस्तफ़ा जी उम्मत खे अता कई। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु जी ज़ात व बरकात रमज़ान शरीफ के वह सआदत अता फरमाई। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात फरमाइन था अव्वलुहु रहमतुन व औसतुहु मग़फ़िरतुन व आखिरुहु इत्क़ुम मिनन नार। महबूब अलैहिस्सलाम फरमाए त अल्लाह रमज़ान जे महीननि खे 3 ॾहाकनि में तक़सीम कयो आहे। घणनि में? 3 में। महबूब फरमाए त अव्वलुहु रहमतुन, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात रमज़ान जे पहिरें रोज़े खां वठी करे 10 रोज़े ताईं अल्लाह जी रहमत आम हूंदी आहे। अल्लाह जी रहमत आम हूंदी आहे, अल्लाह जी रहमत सॾींदी आहे।
ओ गुनाहगार अचे तुम्हारा बजी जात खेरी जाए वठ ओ बानड़ा अच तू मुखा जेका शे घुर जे बेरोजगारा त उठ रात जे टाइम ते उठी मां रब जी जात खेरी जाए मुखा दुआ घुर मां तोखे रिज़्क़ अता करे छॾींदुसि जे बे औलाद औलाद घुर तोखे औलाद ॾेई छॾींदुसि परेशान हाना परेशान दुआ घुर मां तुंहिंजी परेशानी ख़त्म करे छॾींदुसि ओ बानड़ा ये 10 ॾींहं मुंहिंजी रहमत छोलियो पई हणे हज़रत मियां मोहम्मद बख्श रहमतुल्लाह ताला अलैह फरमाईंदो आहे जो सुभान अल्लाह अद्धी राती रहमत रब दी ते करे बुलंद आवाज़े अध रात जो अल्लाह जे रहमत बड़े सिर सट पे करे अद्धी राती और रहमत रब दी ये करे बुलंद आवाज़े ते बख्शिश मंगण वाले अताए खुले ने दरवाजे सुभान अल्लाह अल्लाह जी ज़ात फरमाईंदो आहे को उथी करे पंहिंजनि गुनाहनि जी बख़्शिश घुरे मां रब जी ज़ात बबरकात गुनाह बख़्शे छॾींदो सांस गुनाहगारा उथी करे मां रब जी बारगाह में गुनाह जी माफ़ी घुरे मां रब जी ज़ात माफ़ करे छॾींदो सांस अरे यार अज त न सवाली रहा न मस्जिदों आबाद रहियूं न अल्लाह जा घर आबाद रहा अल्लामा इकबाल रहमतुल्लाह ताला अलैह फरमाईंदो आहे हम तो माइल बेकरम है कोई साइल ही नहीं अल्लाह फरमाए था साथ बख्शण चाहींदा आहियूं असां त अता करण चाहींदा आहियूं असां त ॾियण चाहींदा आहियूं पर हाय अफ़सोस केरु वठण वारो ई कोन्हे को सॾु करण वारो ई कोन्हे अल्लाह जे घर गैर आबाद मस्जिदों गैर आबाद मस्जिदों वीरान रमज़ान जे महीने में भी होटल आबाद रमज़ान जे महीने में भी मार्केटूं आबाद रमज़ान जे महीने में मोजा सोना होटलनि ते रिश रमज़ान जे महीने में भी दुकानदारनि में रश बाज़ार जे अंदर रश पर ख़ालियात अल्लाह जो घर अदा मां सदाई तव्हां खे अर्ज़ कंदो आहियां त जे अल्लाह जी बारगाह खां न घुरबो त पोइ दर दर जो पिनण रब नसीब कंदो अॼु ही ॾिसी वठो न माहौल ॾिसी वठो तव्हांजे साम्हूं आहे कॾहिं बेनज़ीर जे नाले ते पैसा कॾहिं सैलाब जे नाले ते पैसा कॾहिं घर ठाहिण जे नाले ते पैसा कॾहिं भाण जे नाले ते पैसा कॾहिं दवा जे नाले ते पैसा कॾहिं खेड़ी जे नाले ते पैसा कॾहिं फलाणी शइ जे नाले ते पैसा कॾहिं फलाणी शइ जे नाले ते पैसा हुकूमत ॾेई 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 चङनि ख़ासनि खे बि मंगणहार बणाए छॾियो चङनि ख़ासनि खे पिनणो बणाए छॾियो सबब छा त जॾहिं रब जी बारगाह खां परे थिबो त धिका मुक़दर थी वेंदा अल्लामा इकबाल फरमाए थो त रब तो चवे असां त ॾियण जे लाइ तयार वेठा आहियूं असां त ॾियण जे लाइ तयार वेठा आहियूं हम तो माइल बकरम है कोई साइल ही नहीं राह दिखलाए किसे कोई रह रवे मंजिल ही नहीं अल्लाह इकबाल फरमाता रब त चवे तो त मां रस्तो ॾेखारियां रब त चवे तो त मां सवाली जो सवाल पूरो कयां रब त चवे तो त मां अता कयां रब त चवे तो कि ख़ाली झोली वारो अचे त मां उन जी झोली भरियां पर केर बि रब जे दर ते अचण जे लाइ तयार कोन्हे
नतीजो इहो त इंसान जी ज़िंदगी ज़िल्लतुनि सां भरिजी वई आहे। को वॾेरे जे दरवाज़े ते हथ टंगे बीठो आहे, को अमीर जे दरवाज़े ते हथ टंगे बीठो आहे, को वॾेरे ते चौधरी जे दरवाज़े ते हथ टंगे बीठो आहे, को कामरेड जे दरवाज़े ते हथ टंगे बीठो आहे, को फाइलूं 24 कलाक बगलनि में हणी MP MNA जे दरवाज़े ते नौकरी जे लाइ धिका पियो खाए, को मुंहिंजा सोना भाण जे पैसनि जे लाइ बैंकनि जे अॻियां रोडनि जे मथां रमज़ान जे महीने में भी धिका पियो खाए, को ईद जा पैसा वठण जे लाइ धिका पियो खाए, को मुंहिंजा सोना रमज़ान जे राशन जा पैसा वठण जे लाइ धिका पियो खाए। ये समूरा धिका इन करे आहिनि, अल्लाह वारा चवंदा आहिनि यकदर गीर मुहकम गीर, हिकिड़े दरवाज़े ते वञिजे ऐं उतां वठिजे, वरी ॿिए दरवाज़े ते सवाल न कजे। बाबा गुलाम फरीद रहमतुल्लाह ताला अलैहि वटि हिकिड़ो 12 जो माण्हू मुरीद थियण आयो। साईं मुरीद थींदुसि, पाण फरमायूं बिस्मिल्लाह, पाण फरमायूं मुरीद त कयां थो, पर यार हथ हिकिड़े हथ में ॾिजा, हर जगह ते हथ न ॾींदो वठिजां। चवंदा साईं वाइदो, तव्हांजे हथ में हथ ॾिनो अथमि, बसि इन खां बाद में हाणे कंहिंजे हथ में हथ कोन ॾींदुसि। हाणे मुरीद थी निकितो, वञे पियो दरिया जे किनारे तां, ओचितो पैर तिरकियो, दरिया में किरी वियो। हाणे दरिया में जो किरियो त ॿुॾे पियो। पिछे रोज़ारा फरमाईंदा त अक़ीदो ईअं मज़बूत हुजे। हिकिड़ो अहमद नाले सां बुज़ुर्ग हुयो, उनजे मुरीद जे लाइ पाण फरमायो त उनजे मुरीद जो जीअं अक़ीदो आहे, ईअं मुरीद जो अक़ीदो हुजणु खपे। त हज़रत बाबा फरीद जो मुरीद दरिया में किरी पियो। हाणे सॾु कयईं, या फरीद या फरीद। हाणे ॿुॾे पियो। अल्लाह फरमायो अदा जेॾीमहिल अल्लाह जे नेक बाननि खे इल्तिजा कबी आहे, तब अल्लाह जी मदद ईंदी आहे। हाणे जंहिंखे वीचारे खे पेट में सूर हुजे त उहो पंहिंजे सूर जो इलाज पाण करे, बाक़ी अल्लाह वारे खे जेॾीमहिल तूं सॾु कंदो आहे न, जेॾीमहिल तूं चवंदो आहे या शेख अब्दुल कादिर जीलानी शैअन लिल्लाह, जॾहिं तूं चवंदो आहे रस पागारा पीर, जॾहिं तूं चवंदो आहे त रस जीलानी पीर, पोइ अल्लाह जी मदद तुंहिंजे मुर्शिद जे रूप में ईंदी आहे। अल्लाह जे बानड़े खे सॾु करणु अकीदो असांजो इहो ई हूंदो आहे त या अल्लाह जी मदद आहे, पर रूप कॾहिं हज़रत रोज़े वारे जी सूरत में हूंदो आहे, कॾहिं दाता अली हजवेरी जी सूरत में हूंदो आहे। ऐं को ईअं चवे, वरी बदबख्त चवंदा आहिनि सही हू त मरी वियो, जिस्म सां कीअं आयो? अदा अल्लाह जा बानड़ा उतां खां या त तुंहिंजे लाइ दुआ घुरंदा आहिनि, या उन्हनि जी रूहानी ताक़त तो वटि ईंदी आहे। पर जेको बुजुर्ग जिंदा आहे त जिंदा थियल लाइ एतिरो कमाल ॾिनो आहे जो हिकिड़े वक़्त में मुख़्तलिफ़ जगहनि ते पहुचे त अल्लाह उनखे इहा अता ॾिनी आहे। बाबे फरीद जो मुरीद किरी पियो दरिया में, सॾु पियो करे। अल्लाह हज़रत ख़िज़र खे फरमायो, वञ ख़िज़र, बानो मुंहिंजो दरिया में किरियो आहे, कढेसि वञी। हज़रत ख़िज़र अची बीठा। पाण फरमायो बाबा हथ ॾे। चए तूं केरु आहे? चए मां ख़िज़र आहियां। चए बा हथ त फरीद जे हथ में ॾिनो अथमि, हथ त फरीद जे हथ में ॾिनो अथमि, ऐं फरीद सां वाइदो करे आयुसि त वरी कंहिंजे ॿिए जे हथ में हथ कोन ॾींदुसि। हज़रत ख्वाजा ख़िज़र फरमाइनि था बाबा दरिया में किरियो आहीं, हथ ॾे ॿुॾी वेंदे। चए फरीद खे ख़बर कोन हुई त कॾहिं दरिया में बि किरंदुसि, ख़बर हुअसि त पोइ अहिड़ो वाइदो वरितई छो? हाणे ॿुॾा त ॿुॾा, हथ पीर जे हथ में ॾिनो त हाणे ॿिए कंहिंजे हथ में हथ नाहे ॾियणो। हज़रत ख्वाजा ख़िज़र हज़रत बाबे फरीद वटि विया। बाबा हल, तुंहिंजो मुरीद ॿुॾे पियो, जंहिंखां वाइदो वरितो, हाणे हल त हुनखे हली तार। त मुंहिंजा सोना हथ जे हिकिड़ी जॻह ते रखजे त पोइ एतिरो मिलंदो आहे, एतिरो मिलंदो आहे, एतिरो मिलंदो आहे जो ॿिए दर ते सवाल जी ज़रूरत ई न पवंदी आहे। पर जे हिकिड़े दर ते न वञिजे त पोइ दर दर जा धिका मिलंदा आहिनि। तंहिंजे करे पंहिंजे रब जी बारगाह में अचो। हुज़ूर फरमाइनि था त पहिरियां 10 ॾींहं छा जा? जो रहमत जा। छा जा? रहमत जा। हुज़ूर से फरमाइनि था औसतुहु मग़फ़िरतुल
हुजूर फरमाइन था 11 रोजे खां वठी करे 20 रोजे ताईं अल्लाह मगफिरत जा दरवाजा खोले छॾींदो आहे। जेको गुनाहगार इंसान पंहिंजनि गुनाहनि जी माफ़ी जे लाइ रब जी बारगाह में ईंदो आहे, रब चवंदो आहे अचण तुंहिंजो कमु आहे, तुंहिंजा गुनाह माफ़ कर, मां रब जी ज़ात जो कमु आहे। वआखिरुहु इत्कुम मिनन्नार, हुजूर से फरमाइन था आखिरी ॾहाको अल्लाह जी ज़ात उन्हनि माण्हुनि खे जहन्नम मां कढींदो आहे जन जे मुक़द्दर में जहन्नम लिखजी चुकी हूंदी आहे, जन जे मुक़द्दर में जहन्नम लिखियल हूंदी आहे। पर रात जो अची पंहिंजे रब जी बारगाह में सजदा सुजूद थींदा आहिनि, नमाज पढ़ंदा आहिनि, तिलावत कंदा आहिनि, पंहिंजे रब खे बाॾाईंदा आहिनि त मुंहिंजा रहमान रब रहम कर, करीम रब करम कर। अल्लाह फरमाईंदो आहे हूंदो त जहन्नमी आहे, पर जेॾी महिल मां रब जी ज़ात खे सॾींदो आहे, मां रब खां केरु पुछण वारो आहे कोन, जे ते महिरबान थियां मर्ज़ी वारो आहियां, पोइ जेॾी महिल अची मां रब जी बारगाह में इलाज मिनतो कंदो आहे, मां जहन्नम जी लिस्ट मां नालो कटे छॾींदो आहियां। त मुंहिंजा सोना कॾहिं रब महिरबान थिए मर्ज़ी वारो। बेटा ऐसा फरमाइंदो आहे राणे वटा रात मूंखे नो नियापो आइयो लधा ओ लतीफ चवे डातर बटा दात हाणे कौन पुछन था ज़ात आया से अघिया पाए पांद इचीअ में अंगण जेब अचल अवगुण ऐब कचाइयो ढकण थी ढक जन पो तोरीअ लख हुजन त माफ़ियो जन में धरा। रब मेहरबान आहे, कॾहिं राज़ी थी पवे, कहिड़े बहाने ते राज़ी थी पवे, उन खां केरु पुछण वारो आहे कोन। बुखारा जो शहर आहे, चओ सुभान अल्लाह। कॾहिं महिरबान थे, बुखारा जो शहर आहे। हिकिड़ो मजूसी बाहि जी पूजा करण वारो आहे। रमज़ान जो महीनो आहे, चओ सुभान अल्लाह। बरकतुनि वारो महीनो आहे। मजूसी न अल्लाह खे मञे थो, न अल्लाह जे रसूल खे मञे थो, न क़ुरान खे मञे थो, न आख़िरत जे ॾींहं खे मञे थो, न जज़ा खे मञे थो, न क़ज़ा खे मञे थो। मजूसी या बाहि जी पूजा करण वारो आहे। पंहिंजे पुट सां गॾु बाज़ार मां वञे पियो, रमज़ान जो महीनो आहे। ओ मुंहिंजा सोना, तुंहिंजो रब एॾो महिरबान आहे, एॾो महिरबान आहे, एॾो महिरबान आहे। बहानो ॻोल्हींदो आहे, बहानो ॻोल्हींदो आहे, बहानो ॻोल्हींदो आहे त बहानो थिए त पंहिंजे बाने खे बख़्शे छॾिया। पुट हुनजो गॾु आहे, बाज़ार मां पियो वञे, ॿार शइ खीसे मां का कढी, हाणे ॿार खीसे मां का शइ कढे ऐं बाज़ार जे अंदरि ई खाइण शुरू थी वियो। आहे केरु? जो मजूसी। केरु आहे साईं? मजूसी, बाहि जो पूजारी, काफ़िर आहे, अल्लाह जी ज़ात जो मुनकिर आहे। पुट खीसे मां शइ कढी ऐं बाज़ार में हलंदे माण्हुनि जे साम्हूं खाइण शुरू कयो। ओ मुंहिंजा सोना, जेॾी महिल हुन मजूसी पीउ ॾिठो त मुंहिंजो पुट बाज़ार में हलंदे खाए पीए पियो त उन ज़ोर सां खणी चमाट हंयुसि। चमाट हणी चवण लॻो, तोखे ख़बर न आहे त रमज़ान जो महीनो पियो हले। रमज़ान मुसलमाननि जो मुक़द्दस महीनो आहे। इन महीने में सरेआम न खाइबो आहे, माण्हुनि जे साम्हूं न खाइबो आहे। तो रमज़ान जी बेहुरमती थो करे। रमज़ान जी एहतियात करणु खपे, रमज़ान जो एहतराम करणु खपे, रमज़ान जो अदब करणु खपे। अल्लाहु अकबर कबीरा। पंहिंजे पुट खे तंबीह करे घर वियो हलियो। वक़्तु गुज़रंदो रहियो, वक़्तु पंहिंजी रफ़्तार सां गुज़रंदो रहियो। हिकिड़ो ॾींहुं आयो, उन मजूसी खे मौत अची वई। हर कंहिंखे मरणो आहे,
मौत अची वई। ओ मुंहिंजा सोना भाउ अज़ीज़, अॼु मुंहिंजो मुसलमान रमज़ान जो एतिराम मुसलमाननि मां मोकिलाए वियो। अॼु बाज़ारूं बि खुलियूं पियूं आहिनि, दुकानूं बि खुलियूं पियूं आहिनि, मार्केटूं बि खुलियूं पियूं आहिनि, होटल बि खुलिया पिया आहिनि। मुसलमान गॾनि वांगे सॼो ॾींहुं चरे पियो, होटलुनि ते खाए पियो, पीए पियो। रमज़ान जो एहतराम ख़त्म आहे, मुसलमान मां रमज़ान जो एहतराम मोकिलाए वियो। पर मुंहिंजा सोना अच त सही, ॾिस त सही, ही आहे ज़ात जो मजूसी आहे, अल्लाह जो मुनकिर आहे। मौत आई, मरी वियो। कुछ ॾींहं गुज़रिया त बुखारा जे शहर जो हिकिड़ो अल्लाह वारो आहे, ख्वाब में जो ॾिसे त मजूसी जन्नत में घुमे पियो। हुयो केरु? जो मजूसी हुयो। केरु? मजूसी, बाहि जो पुजारी। पर मरण खां पोइ अल्लाह वारे ॾिठो त हू जन्नत जी सैर पियो करे। सुभान अल्लाह। बुजुर्ग फरमाइनि था ख्वाब में, ओ मजूसी, मां तोखे चङी तरह सुञाणा, तूं त मजूसी हुए, तूं त अल्लाह खे न मञंदो हुए, रसूल खे न मञंदो हुए, दीन खे न मञंदो हुए। ही जन्नत त मुसलमाननि जे लाइ आहे, तूं जन्नत में कीअं? चवे पियो, ओ अल्लाह जा बानड़ा, मुंहिंजो रब रब्बा, कुर्बान वञा त ज़ात ता मुंहिंजो रब रब्बा। हुयसि त मां गुनाहगार, हुयसि त मां मजूसी, हुयसि त मां काफिर। अल्लाहु अकबर कबीरा। पर जॾहिं महिल मुंहिंजे मौत जो वक़्तु आयो, जॾहिं मौत जो वक़्तु आयो, अल्लाह जी बारगाह में रमज़ान जे एहतराम वारी नेकी आघाइजी वई। ओ मुंहिंजा सोना, कहिड़ी ॻाल्हि ते रब राज़ी थी पवे ख़बर कोन्हे का। जेॾी महिल वक़्तु आयो मौत जो, अल्लाह जी बारगाह में उहा नेकी आघाइजी वई। ऐं जेॾी महिल मुंहिंजे मौत जो टाइम थियण लॻो, आख़िरी पसा हुआ, हाणे साह वञे पियो, त अल्लाह जी ज़ात मुंहिंजे मथां महिरबान थी वियो। रब जी ज़ात मुंहिंजे मथां महिरबान थी वियो। हाणे जेॾी महिल साह वञण वारो आहे, ज़ाहिरी त दुनिया ॾिठो त मां कुफर में मरी वियुसि, पर ओ अल्लाह जा बानड़ा, मुंहिंजो रब महिरबान थियो। साह निकिरण खां कुझु देर अॻु में अल्लाह मूंखे तौफ़ीक़ ॾिनी, मुंहिंजी ज़बान ते जारी थी वियो, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। अल्लाह जा बानड़ा, कलमे जे सदके अल्लाह मुंहिंजी बख़्शिश करे छॾी। ओ मुंहिंजा सोना, ही त मुक़द्दर भला उन मजूसी जा थिया जो मरण जे टाइम ते कलमो नसीब थी वियो। अल्लाह खां दुआ कयो त इहो मरण जे टाइम ते कलमो नसीब थिए। इहो कलमो वॾो कमाल आहे। इन कलमे में जेके मरण जे टाइम ते नसीब थी वञे न, के शायदि ॾाढी भली कई ॻाल्हि कई आहे, ये तो डोंगी कबर 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 डोंगी कबर अंधेरी कबर कबर ॾाढी दुखी कोई
कमाल आए मौसी पर मरण के टाइम दे कर में दी साथ जिंदगी होक जी इस कल में मेरा इस भुज इस कल में मेरा इस हणे आखिरी हर भुगारे अल्लाह हर लफ्ज़ हर में कबूल ओ जिदो मरा सोने मरण जे टाइम में सोना अच्छी वञा के अल्लाह करे मौत जे टाइम अच्छी वञे हाणे गरजी पर आखिरी अल्लाह असांजी कबूल करे ओ जिदो मरा सोने मरा गरजी का चढ़ाए ओ जिदो मरा सोने मरा सोने ओ जिदो मरा सोने सोना अल्लाह करे ये वक्त हर कहते अचे मरण जे वालो ओ जिदो मरा सोना मुखड़ा सानू कलमा सोना रमजान शरीफ जो एहतराम कंदा कयो रमजान शरीफ में रोजा रखंदा कयो यार वरी जिंदगी जी खबर कोने वरी रमजान मिले या न मिले अल्लाह अज सेहत दिनी आ अल्लाह अज तवा के असा के सेहत दिनी आ अल्लाह उम्र दिनी आ अल्लाह जी जात मौको दिनो आ भरी खबर कोने अगे रमजान में या जिंदगी भी होंदी अलाए कोन या सेहत भी होंदी अलाए कोन या सेहत जिंदगी जी वडे मां वडी अल्लाह जी नेमत सेहत आ वडे मां वडी नेमत सेहत आ के मानू ॾाढी भली गाल कई आ चे तो यार अज हिन सेहत वारी उम्र में पांजी चेल के अल्लाह जी बारगाह में झुकाईंदो कर पांजे मथे के अल्लाह जी बारगाह में जमीन ते टेकींदो कर छो चे तो त मूं ॾिठो आ घणन के आखिरी वक्त में मानू सजदो करण चाहींदो आ पर चेल इजाजत कोन ॾींदी आ अज अल्लाह जी जात मौको दिनो आ अज अल्लाह सेहत दिनी आ इन सेहत में पांजे रब जी जात जी बारगाह में अचो पांजे रब जी जात के राजी कयो पांजे रब जी जात जी बारगाह में रोई जारियों करे पांजे रब जी जात के रिझायो यार जेडो मेहरबान मुदो रब्बा कायनात में केर एडो आहे ही कोन रब रिझाइण सवलो आ पर पाद गिचीअ में पाए अदा मेड़ ॾेई महबूब मोहम्मद परवर खे परचाए अदा रब त परचण ॾुखियो आहे कोन रब त परचण ॾुखियो आहे कोन रब त ॾाढो सवलो आ बस उनखे रुगो
हजरत पीर से शाह मर्दान शाह जी कबर ते अल्लाह अरबे खरबे रहमत नाज़िल फरमाए। पीर से सरदार जी दुआ घुरंदा अर्ज़ को प्यारो अखर चवंदा हा, पर चवंदा हा ऐ मुझे मोहम्मद जा रब असां ते मेहरबानी कर, ऐ मुझे मोहम्मद जा रब फला व रब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक। रब भी चए थो त आहियां त रब कायनात जो, पर जॾहिं को मुंहिंजी निस्बत मुंहिंजे महबूब मदीने वारे ॾे कंदो आहे त मां रब राज़ी थी पवंदो आहियां। पीछे फरमाईंदा हा ऐ मुंहिंजे मोहम्मद जा रब मेहरबानी कर, तव्हां भी रब जी बारगाह में ईंदा कयो, उनजे मिठे मुस्तफ़ा जो वसीलो ॾींदा कयो, उनजे मिठे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वसीलो ॾेई अल्लाह जी बारगाह में दुआ घुरंदा कयो। मुंहिंजा सोना रब जी ज़ात रिझाइण सफ़ा सवलो आहे, रुगो रब जी बारगाह में अचो।